दोस्तों हाणे इन महफ़िल जो नाओं ऐं आख़िरी कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि सॼण दर्द दिल जो दिलबर। दोस्तों ये तमामु पंहिंजे वक़्त जो ख़ूबसूरत सोग वारी कैफ़ियत में ॻायल आहे दोस्तों कलाम उस्ताद जलाल चंडी जो। दोस्तों इन जो शाइर आहे नाचीज़, पंहिंजे वक़्त जो तमामु ख़ूबसूरत शाइरी कंदड़। दोस्तों किथे किथे नाचीज़ के वरी चाकर चांडियो बि चवंदा, माना चाकर चांडियो बि को शाइरी कंदो नाचीज़ थी सके हुनजो तख़ल्लुस हुजे। वधीक तव्हां जेका बि मालूमात हुजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ मां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 43 तव्हां ॿुधी रहिया हुआ वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोर जा रवासी ऐं उस्ताद जलाल चांडी जा सचा ऐं पक्का मदा आहिनि। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीअ पूरी महफ़िल तव्हांखे बेहद पसंदि आई हूंदी ऐं हीअ कलाम बि तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं अहिड़ियूं नायाब महफ़िलूं ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। खिलण खे चवंदा आहियूं खिलण, पर पंजाबी खिलण खे चवंदा आहिनि हसण। बराबरि हरीगढ़ पंजाब जो शहर आहे। वो चए थो हसब गरी दिल कसब गरी पद नसब गरी गम खामन दा हेॾो प्यार ॾिठी पिछे धार किती जो इकरार किती दिलदार दा करम कर दिल नरम कर कुछ शर्म भी कर सब आमन दे गुदाम फरीदा सच वखे सो तो सरस वैसो गगन पोवे थी गद परचा सिक हो वई तसूर थी वई मत बिना सिक सूर के गुफ्तगू होवे मोहब्बत वाली नत बिना मोहब्बत मजबूर के बराबर होवे हया वाली गुदाम फरीदा यार जित भी वसी ओ बंदे दूर के या साईं जी फरमाइश बराबर चेतो सजन दर्द दिल जो दिल पर ओ किस न थलियो मिठा दर्द दिल जो दिल पर ओ किस न थलियो पाजो पान पलियो ओ बना तो बनो पेशकेश कामरान जानी सिंधी।